नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदा हलूं त सीपको मैनेजमेंट जे मज़दूर दुश्मन रवैये ऐं मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर न थियण ऐं मुलाज़िमनि जूं जबरी बदिलियूं करण ख़िलाफ़ ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर यूनियन CBA जे मरकज़ी सॾ ते मोरो सीपको सब डिवीज़न ऐं मोरो सीपको सब डिवीज़न 2 जे मुलाज़िमनि 2 कलाक टोकन हड़ताल, वाहन ते कारियूं पटियूं ॿधी, हथनि में प्ले कार्ड, बैनर ऐं कारा झंडा खणी इम्तियाज़ अली, मलाह, अब्दुल ख़ालिक सूमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ऑफिस अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे 2 कलाक टोकन हड़ताल कई हुई। इन मौक़े ते ख़िताब कंदे हिननि चयो त राति ॾींहुं बिजली जे तारनि ते कमु कंदड़ मुलाज़िमनि खे गाॾी, बिकेट माउंटेड व्हील, T&P ऐं ॿियो हिफ़ाज़ती सामान नथो ॾिनो वञे, जंहिं करे मुलाज़िमनि सां हादसा पेश अचण में इज़ाफ़ो थी वियो आहे। सिर्फ़ जून जे महीने में 3 मुलाज़िम फ़ौत थी चुका आहिनि। उन खां अलावा नॉन फीटल एक्सीडेंट में माज़ूर थियल मुलाज़िमनि खे वॾो अरिसो गुज़रण बावजूदि मनसूई उज़वा नथा लॻाराया वञनि। उन खां अलावा ईमानदारी सां ड्यूटी कंदड़ नंढनि घटि पघार खणंदड़ मुलाज़िमनि खे हरू भरू ॾूरनि शहरनि में बदिली कयो थो वञे। उन खां अलावा मुलाज़िमनि जो वॾो अरिसो गुज़रण बावजूदि तरक़ियूं नथियूं ॾिनियूं वञनि, ग्रेड बि नथा वधाया वञनि, पघारूं बि नथियूं वधायूं वञनि। इन खां अलावा मुलाज़िमनि खे कोरोना खां बचाव जो हिफ़ाज़ती सामान न ॾिनो वियो, जंहिं करे केतिरा ई मुलाज़िम कोरोना मर्ज़ में मुब्तला थी विया आहिनि। इन खां अलावा असांजा ॿिया जाइज़ मुतालबा न मञिया विया त असांजो एहतजाज जारी रहंदो। इन मौक़े ते मुलाज़िम इंतज़ामिया ख़िलाफ़ उबॾारींदड़ नारेबाज़ी पिणु कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।